सां लगल धाड़े जा जवाबदार गिरफ्तार न थियण, पूरो थियल रक़म वापस न थियण, जवाबदार पारां मौतमार धमकियूं ॾियण ख़िलाफ़ ग़ुलाम सरवर आरआई जो नेशनल प्रेस क्लब में एहतजाज, हंगामी प्रेस कॉन्फ्रेंस। तहफ़्फ़ुज़ ऐं इंसाफ़ जो मुतालबो। मोरो शहर के लतीफ़ कॉलोनी के रहवासी ग़ुलाम सरवर आरआई नेशनल प्रेस क्लब मोरो के ऑफिस में एक तकड़ी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त तकरीबन 20 ॾींहं अॻु हथियारबंद फौरन असांजे घर में दाख़िल थी असांजे घर भातियुनि खे हथियारनि जे ज़ोर ते यरग़ुमार बणाए असांजे घर में 4.5 लाख रोक रक़म खणी बीदा बेअदबी सां फायरिंग कंदे फरार थी विया। अड़े फुर की रिपोर्ट असां मोरो थाने में दाखिल कराई। उन वक्त जे एसएचओ अब्दुल मुनीम लाड़ी के मुड़सी करे असांजे ॾोह में मुलविस ॿिन जवाबदारनि खे गिरफ्तार कयो ऐं असांखे 10,000 वापस कराया। जवाबदार सरेआम हथियारनि सां रोड ते घुमी रहिया आहिनि ऐं असांखे केस तां हथ खणण लाइ संगीन नतीजा भोगण ऐं क़त्ल जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हिननि चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान, चीफ ऑफ आर्मी स्टाफ, आईजी सिंध पुलिस, आरपीओ पुलिस हैदराबाद, डीआईजी पुलिस शहीद बेनज़ीराबाद, एसएसपी नौशरो फिरोज का मुतालबो कयो त असांजे घर में धाड़ो हणंदड़नि जवाबदारनि खे गिरफ्तार करे असांखे फुरियल रक़म वापस कराए असांखे तहफ़्फ़ुज़ ऐं इंसाफ़ ॾिनो।